अस्सलाम वालेकुम दोस्तों, सिंधी क्रिएटर्स टीवी ते भलीकार। जीअं त सभु दोस्तनि खे ख़बर आहे त SPSC टेस्ट जी डेट अनाउंसमेंट करे छॾी आहे ऐं जेको बि सीट्स आहिनि SST ऐं SS उनजे लाइ तव्हां अप्लाई करे सघो था। त इहो अप्लाई कीअं कजे ऐं कहिड़ी साइट ते अप्लाई कजे ऐं हिते ऑनलाइन फॉर्म कीअं सबमिट कजनि। त काफ़ी दोस्तनि खे ख़बर न आहे त हीअ ऑनलाइन फॉर्म भरिबो आहे या डॉक्यूमेंट सेंड कबा आहिनि SPSC जी हेड ऑफिस ते। त अहिड़ी का बि शइ न आहे, को बि सबमिट न कबा आहिनि फिज़िकल, हिन खे ऑनलाइन तव्हांखे फॉर्म सबमिट करिणो पवंदो आहे। त ऑनलाइन सबमिट करण लाइ तव्हांखे हुनजी वेबसाइट ते वञिणो पवंदो आहे, पंहिंजा डॉक्यूमेंट्स अपलोड करणा पवंदा आहिनि। अपलोड्स करण खां पोइ तव्हांजी स्लिप वग़ैरह जेको बि आहे हुते ईंदी आहे। त तव्हां पाण घर वेही करे पाण पंहिंजो फॉर्म भरे सघो था। कंहिं दुकान वारे या कंहिं शॉप वारे वञण जी का बि ज़रूरत न आहे, तव्हां पाण ई करे सघो था, पंहिंजे बाआसानी पंहिंजे मोबाइल सां ई करे सघो था। त अचो दोस्तों, SPSC जी वेबसाइट ते वञूं था ऐं हुते कहिड़ा कहिड़ा स्टेप्स आहिनि ॾिसूं था ऐं सिखूं था। हाणे गूगल ते तव्हां लिखंदा SPSC लिखण खां पोइ मथे मथे वेबसाइट अची ईंदी सिंध पब्लिक सर्विस कमीशन। हाणे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी वेबसाइट ते पाण क्लिक कंदासीं। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी वेबसाइट खुली वई ऐं रीसेंट अनाउंसमेंट्स जेको बि इन साइट्स ते गवर्नमेंट जे तरफ़ां कयूं वियूं आहिनि त उहो मथे मथे मैंशन थियल आहिनि। पाण हिननि खे कैंसिल कंदासीं हितां। ऐं हाणे काफ़ी दोस्त हिन साइट ते पहुचण खां पोइ यकदमि ॻोल्हंदा पिया आहिनि त बसि अप्लाई करे छॾूं। त अप्लाई ईअं जल्दी कोन थींदो। अप्लाई तॾहिं थींदो जॾहिं तव्हांजो अकाउंट हिते क्रिएट थियल हूंदो, तव्हांजा डॉक्यूमेंट्स हिते अपलोड थियल हूंदा, तॾहिं ई तव्हांजो अप्लाई करे सघो था। हुन खां पहिरीं तव्हां अप्लाई नथा करे सघो। त दोस्तों अचो त अप्लाई करण जो तरीक़ो ॾिसूं त कीअं अप्लाई कजे, कीअं डॉक्यूमेंट्स हिते वेरीफाइड कराइजनि, कीअं अपलोड कजनि ऐं कीअं अकाउंट ते रीच कजे। पंहिंजे अकाउंट ते तव्हांजो पंहिंजो लोग करिणो पवंदो। हाणे पाण ईंदासीं अप्लाई ऑनलाइन ते। हाणे जीअं 3 डॉट्स ते हिते तव्हां क्लिक कयो त हिते लास्ट में अची वियो त अप्लाई ऑनलाइन। हाणे अप्लाई ऑनलाइन ते तव्हां क्लिक कंदा। जेसीं ताईं हीअ साइट खुले तेसीं ताईं असांजो चैनल सिंधी क्रिएटर्स टीवी सब्सक्राइब करे छॾो दोस्तों। हीअ साइट खुली चुकी आहे। एंटर योर CNIC, इंटर योर पासवर्ड। काफ़ी दोस्त हिते पहुची करे पंहिंजो CNIC ऐं पासवर्ड ॾियणु शुरू थी वेंदा आहिनि। लॉगिन कंदा पिया आहिनि ऐं मैसेज कंदा पिया आहिनि त असां लॉगिन कयूं पिया मगर थिए कोन पियो। हाणे लॉगिन तव्हांजो कीअं त थींदो, तव्हां ऑलरेडी त हिन जा यूज़र आहियो कोन। जेको ऑलरेडी हिन जा यूज़र आहिनि सिर्फ़ु इन पेज ते इहो ई करे सघनि था फ़िलहालु लॉगिन। हाणे तव्हां त नवां यूज़र आहियो, ऐं नवनि यूज़रनि लाइ तव्हांखे नओं पंहिंजो अकाउंट हिते ठाहिणो पवंदो। त अचो त दोस्तों पंहिंजो नओं अकाउंट ठाहियूं SPSC जी वेबसाइट ते। त हाणे मथे ही क्रिएट अकाउंट जो ऑप्शन अचे पियो, त इन क्रिएट अकाउंट जे ऑप्शन ते पाण क्लिक कंदासीं। जीअं त दोस्तों 1 क्लिक ते ही क्रिएट अकाउंट जो ऑप्शन खुली चुको आहे। त दोस्तों मेनली रुॻो ई शयूं सम्झी वठो, को एॾो हार्ड न आहे। हाणे मथे मथे तव्हांखे पंहिंजो NIC नंबर हणिणो आहे, CNIC नंबर, पंहिंजो शनाख़ती कार्ड नंबर। त शनाख़ती कार्ड नंबर लॻाइण खां पोइ तव्हांजो मोबाइल नंबर जेको हिन वक़्तु ऑन आहे, ऐं हिन खां पोइ तव्हांजो ईमेल एड्रेस नेसेसरी आहे, लाज़मी आहे, उहो लाज़मी तव्हांखे हणिणो आहे। ऐं हिन खां पोइ वरी कन्फर्म जेको ऑप्शन आहे, हिते तव्हांखे साॻी ईमेल वरी कन्फर्म करिणो आहे। जेको मथे ईमेल लिखंदा उहो साॻी ईमेल तव्हांखे हेठि लिखिणो आहे। हिन खां पोइ ईमेल जो पासवर्ड, ईमेल पासवर्ड। हाणे तव्हांखे हिते को बि पासवर्ड लिखिणो आहे, को बि पासवर्ड जेको तव्हां सिक्योर करे सघो, जेको सम्झो त हीउ सिक्योर आहे ऐं मूंखे यादि रहंदो, उहो पासवर्ड हिते लिखी सघो था। त दोस्तों अचो त NIC नंबर जे मथे हणूं। NIC नंबर लॻाइण खां पोइ तव्हां पंहिंजो मोबाइल नंबर हणंदा। मोबाइल नंबर लॻाइण खां पोइ तव्हां पंहिंजो ईमेल एड्रेस हणंदा। ईमेल एड्रेस खां पोइ वरी कन्फर्म जिते लिखियलु आहे उते वरी तव्हां पंहिंजो ईमेल एड्रेस हणंदा जेको मथे आयो आहे। पोइ वरी तव्हां पंहिंजो पासवर्ड हिते टाइप कंदा जेको तव्हांखे सिक्योर लॻे। हाणे इहो टोटल फॉर्म सबमिट करण खां पोइ लिखण खां पोइ तव्हां पहिरीं हिकिड़े दफ़ा पूरो ॾिसी वठंदा त आया ही पूरो सही आहे, दुरुस्त आहे, मुंहिंजी इंफॉर्मेशन दुरुस्त आहे। हिन खां पोइ छो त को बि एडिट जो ऑप्शन न हूंदो आहे हिन में। त अचो दोस्तों रजिस्टर जे बटन ते हिते क्लिक करे पंहिंजो अकाउंट क्रिएट कयूं।
हाँ दोस्तों ॾिसो, यू हैव बीन रजिस्टर्ड सक्सेसफुली। हाणे पाण हिते रजिस्टर थी चुका आहियूं, पंहिंजो अकाउंट हिते क्रिएट थी चुको आहे। हाणे तव्हां इन इंटरफेस लाइ लाइक थी चुका आहियो। हिते तव्हां हाणे डायरेक्टली पंहिंजो अकाउंट हणी करे हिते लॉगिन करे सघो था। छो त पहिरीं स्टार्टिंग में तव्हां लॉगिन न पे करे सघिया, छो त तव्हां रजिस्टर ई न हुआ। हाणे तव्हां हिते रजिस्टर थी चुका आहियो, त हिते हाणे तव्हां लॉगिन करे सघो था। त अचो दोस्तों, जेको मूं अकाउंट ठाहियो आहे रजिस्टर कयूं त ही आया ई खुले थो, नथो खुले या अञा न ठहियो आहे, त लॉगिन कयूं था। लॉगिन थियण खां पोइ अची वियो आहे अकाउंट असांजो क्रिएट थी वियो आहे। अकाउंट क्रिएट थियण खां पोइ पर्सनल इंफॉर्मेशन ते मूं क्लिक कयो आहे ऐं हेठि अञा कुझु रिक्वायरमेंट्स आहिनि जेको पाणखे अञा फिल करणियूं पवंदियूं। फादर नेम, हाणे हिते पर्सनल इंफॉर्मेशन में तव्हांखे फादर नेम लॻाइणो पवंदो, फादर्स लिखिणो पवंदो ऐं हिन खां पोइ हस्बैंड्स लिखिणो पवंदो। ही सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि लाइ आहे जेको माना हाणे जीअं फादर्स नेम जेको मथे लिखियो पियो आहे, और फुल नेम जेको लिखियो पियो आहे, तव्हां पंहिंजो फुल नेम हणंदा, पोइ हणंदा फादर्स। तव्हां फादर्स हणंदा ऐं जेको छोकिरियूं आहिनि, जेको नियाणियूं आहिनि पंहिंजियूं, उहो हाणे पंहिंजो नालो लिखनि थियूं, त फादर्स नेम लिखनि थियूं, ऐं या पंहिंजो हस्बैंड आहे त पंहिंजो हस्बैंड जो नालो हेठि लिखनि थियूं। ॿई लिखी सघनि थियूं, ऑप्शनल आहे। ऐं हिन खां पोइ पंहिंजो ईमेल एड्रेस, पोइ पोस्टल कोड तव्हां पंहिंजो लिखंदा ऐं परमानेंट एड्रेस लिखंदा, ऐं पोइ तव्हां डोमिसाइल तव्हांजो अर्बन आहे, रूरल आहे, उहो तव्हां लिखंदा। ऐं डोमिसाइल कहिड़े ज़िले जो आहे तव्हांजो, हाणे मुंहिंजो बदीन ज़िले जो आहे, तव्हां बदीन ज़िलो सिलेक्ट कंदा। डेट ऑफ बर्थ तव्हां लिखंदा ऐं डिफरेंट एबल्ड कोटा, पाणखे आऊं कोटा में त न वञणु चाहींदुसि, छो त कोटा में मुंहिंजो कुझु आहे न। हाणे गवर्नमेंट सर्वेंट आऊं आहियां कोन्हे, त नो ते क्लिक कंदुसि। बाक़ी जनरल मेल आहे त मेल ते क्लिक कंदुसि, ऐं मार्टियल स्टेटस सिंगल आहे त सिंगल ते क्लिक कंदुसि। रिलीजन मुस्लिम सिलेक्ट करिणो आहे। ऐं हिन खां पोइ तव्हांजो अल्टरनेटिव फ़ोन होम, जेको बि तव्हांजे बाबा जो या कंहिंजो बि या भाउ जो कंहिंजो नंबर ॾेई सघो था अल्टरनेटिव, ऐं तव्हांजो मोबाइल नंबर हिते वरी रीएंटर करिणो पवंदो। हिन खां पोइ तव्हांखे पंहिंजो पासपोर्ट साइज़ फ़ोटो हिन में अपलोड करिणो पवंदो। जीअं चूज़ फाइल ते क्लिक कंदा, तव्हांजी गैलरी खुली वेंदी, ऐं हिन खां पोइ सेव एंड नेक्स्ट कंदा। ऐं वरी अची वञा थो होम ते। त दोस्तों, होम ते वञण खां पोइ बि वरी मुंहिंजो जेको अकाउंट लॉगिन थियल आहे उहो ई अचे पियो, बार बार इहो ई घुरे पियो त पर्सनल इंफॉर्मेशन इन कयो। हाणे दोस्तों, पर्सनल इंफॉर्मेशन त हींअर इन नथो कयां, उहो तव्हांखे नेक्स्ट वीडियो में ॿुधाईंदुसि। त पर्सनल इंफॉर्मेशन लॻाइण खां पोइ तव्हांखे अॻियां छा करिणो आहे। त वीडियो काफ़ी डिघी थी चुकी आहे, अकाउंट ठाहिणु सेखारे छॾियो आहे। बाक़ी जेको अॻियां जो मेथड आहे उहो नेक्स्ट वीडियो में तव्हांखे सम्झाईंदासीं, सेखारींदासीं, असां बि सिखंदासीं। त दोस्तों, वेंदे आख़िरी ॻाल्हि त बराए महिरबानी इन ई करंट अपडेट्स लाइ, जॉब्स जी अपडेट्स लाइ, SPSC जी अपडेट्स लाइ, छो जेसीं ताईं ही डेट आई आहे तेसीं ताईं अञा कोई एक्सटेंशन इन जी थींदी कोन आहे। त तेसीं ताईं असां पंहिंजे चैनल ते जेको बि हिन जूं पॉज़िटिव ऐं नेगेटिव पॉइंट्स आहिनि शेयर कंदा रहंदासीं जॉब्स जे हवाले सां। त बराए महिरबानी दोस्तों, असांजो चैनल सब्सक्राइब करणु न विसारंदा। सिंधी क्रिएटर्स TV खे ॾिसंदा रहो, लाइक कयो, सब्सक्राइब कयो, ऐं पंहिंजे माइटनि सां, दोस्तनि सां, भाइरनि सां हीअ वीडियो शेयर कयो, ऐं पंहिंजे सोशल मीडिया पेजिस ते, प्रोफाइल्स ते हीअ वीडियो शेयर कयो। बाक़ी असांजो चैनल सब्सक्राइब करणु न विसारिजो। मिलूं था हिकु नई मुनफ़रिद वीडियो सां गॾु।